कराची खां पंजाब वेंदड़ मालगाड़ी जी इंजन जी हिक बोगी ट्रेक तां लही मिट्टी जे दड़े ते चढ़ी वई। को बि जानी नुक़सान न थियो। मालगाड़ी जूं बोगियूं गंबट रेलवे स्टेशन तां धार थी वयूं, जे सबब इंजन हिक बोगी समेत पचड़ी तां हेठि लही आई। तर्जमान रेलवे मूजिब हादसे में को बि जानी नुक़सान नाहे थियो। माल जी इंजन ऐं बोगी खे रेस्क्यू करण लाइ टीमियूं गंबट रेलवे स्टेशन ते पहुची वयूं आहिनि। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।